मुअज़्ज़िज़ सामईन अस्सलामु अलैकुम। छा तव्हां कॾहिं सोचियो आहे त फ़ेबरवरीअ जो महीनो 28 ॾींहंनि जो छो थींदो आहे? हर चोथें साल लीप ईयर, छलांगे साल में वरी इहो 29 ॾींहंनि जो छो थींदो आहे? छा तव्हां राति ऐं ॾींहं जे फेरे ते सोचियो आहे? छा तव्हांजे ज़हन में कॾहिं इहो सवाल आयो आहे त मज़हबी तहिवार, ईदूं ऐं रोज़ा कॾहिं गर्मियुनि ऐं कॾहिं सर्दियुनि में छो था अचनि? कॾहिं डिसंबर में गर्मी छो नथी थिए ऐं जून जुलाई में कॾहिं सीउ छो नथो पवे? जेकॾहिं उन्हनि सभिनी सवालनि जा जवाब ॼाणणु चाहियो था त हीअ वीडियो अव्हां जे लाइ आहे। असां वटि आम तौर ते राइज सालनि ऐं महीननि जे नालनि खे असीं रिवायती ऐं मज़हबी नालनि सां ॼाणूं था, पर उन्हनि जा टेक्निकल ऐं दुरुस्त नाला छा आहिनि? उन्हनि जी ॻणप जा असूल छा आहिनि? अचो त सम्झूं। असीं जंहिंखे आम तौर ते ईसवी साल कोठियूं था, सो टेक्निकली सिज जो साल आहे, ऐं जंहिं साल खे असीं सिंधी या इस्लामी साल ऐं तारीख़ूं चऊं था, सो दरअसुल चंड जो साल आहे। हाणे अचो त उन्हनि जे पोयां कारफ़र्मा साइंस खे सम्झूं। जीअं त असीं ॼाणूं था त धरती बेज़वी शिकिल जी आहे ऐं उहा पंहिंजे मदार ते सिज जे चौधारी घुमे थी, ऐं चंड बि धरतीअ जे गिर्द ऐं सिज जे चौधारी पंहिंजे मदार में घुमंदो रहे थो। हाणे जंहिंखे असां ईसवी साल यानी सिज जो साल चऊं था, सो असुल में सिज जे गिर्द धरतीअ जे हिकिड़े मुकमल फेरे जे बराबरि आहे, जेको 365 ॾींहंनि ऐं 6 कलाकनि में मुकमल थिए थो, ऐं इहो फिक्स्ड ऐं मुक़ररु वक़्तु आहे, जंहिंजे बुनियाद ते सेकंड, मिंट ऐं कलाक ठहिया आहिनि, जेके हमेशह ऐं हर हंधि हिक जहिड़ा रहनि था। हाणे इहो 6 कलाकनि वारो अंगु यादि रखिजो, जेको अॻिते हली सम्झंदासीं। उनखां पोइ जेको इस्लामी या सिंधी साल, जॾहिं त सिंधी साल ऐं उन जा महीना ऐं ॻाणेटिरो अञा बि अलॻि आहिनि, जंहिंजो ज़िक्र वरी कंहिं ॿी वीडियो में कंदासीं। दरअसुल इहो इस्लामी साल टेक्निकली चंड जो साल आहे, जेको चंड जे धरतीअ जे मदार में हिकु मुकमल फेरे जे बराबरि आहे, जेको 355 ॾींहंनि में मुकमल थिए थो। जीअं त चंड ऐं धरतीअ जो फेरो सिज ऐं धरतीअ जे फेरे खां 10 ॾींहं अॻु में मुकमल थिए थो, तंहिं करे इस्लामी महीना जेके चंड जे फेरे ते ॻणिया वञनि था, से हर साल 10 ॾींहं अॻु में अचनि था, ऐं हर 3 सालनि खां पोइ ॿिन्ही सालनि जे विच में महीने जो फ़र्क़ु अची वञे थो, ऐं हर 3 सालनि खां पोइ रमज़ान या ईदूं हिकु महीनो पहिरीं अची वञनि थियूं, ऐं ईअं रमज़ान, ईदूं ऐं ॿिया इस्लामी तहिवार अलॻि अलॻि मौसमुनि में ईंदा रहनि था। हाणे अचो त सम्झूं था फ़ेबरवरीअ जे हर चोथें साल में 29 ॾींहंनि थियण वारे चकर खे। जीअं वीडियो जे मुंड वारे हिसे में आऊं इहा ॻाल्हि ॿुधाए चुको आहियां त सिज ऐं धरतीअ जो फेरो 365 ॾींहंनि ऐं 6 कलाकनि में पूरो थिए थो। हर 3 साल असां उन साल खे 365 ॾींहंनि जो ॻणियूं था ऐं 6 कलाकनि खे ॻाणेटिरे में नथा आणियूं, जेके हर चोथें साल फिरी 24 कलाक मुकमल थियनि था ऐं हिकिड़ो पूरो ॾींहुं ठहे थो, जंहिंखे असीं हर चोथें साल फ़ेबरवरी जा 29 ॾींहं ॻणे पूरो कयूं था, ऐं उन साल खे लीप ईयर यानी छलांगो साल चऊं था। लीप ईयर जा वरी 366 ॾींहं थियनि था। इहा हुई अॼु जी वीडियो। अहिड़ियूं ॿियूं इंफॉर्मेटिव वीडियोज़ ॾिसण जे लाइ चैनल खे सब्सक्राइब कंदा। उनखां अलावा कहिड़े मौज़ूअ ते वीडियो ॾिसणु चाहियो था, मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाईंदा। वीडियो सुठी लॻे त ॿियनि ताईं पहुचाइण लाइ शेयर ज़रूरु कजो। सिंध सलामत, साथ सलामत, अल्लाह वाई।